رمضان عظمت رمضان. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين. وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا. وسبحوه بكرة وأصيلا. هو الذي يصلي عليكم وملائكته ليخرجكم من الظلمات إلى النور. وكان بالمؤمنين رحيما. تحيتهم يوم يلقونه سلام. وأعد لهم أجرا كريما. صدق الله العظيم. اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ، بسم اللہ الرحمن الرحیم.
शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं कुल काइनात उन जी इबादत में रीधल रहे थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम चई करे असां पंहिंजो हर कमु शुरू कयूं था ऐं यकीनन उन हर कम में बरकत पैदा थिए थी। मालिक तूं मछ ॾिज ऐं जियां तुंहिंजे आसिरे सभई पाड़ूं सूर जूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न वटेज, ॿियो लोक मटियो त घोरियो। केॾी न इहा ख़ूबसूरत दुआ आहे ऐं असां हर दुआ में पंहिंजे परवरदिगार खां घुरंदा आहियूं ऐं दुआ यानी इबादत जो मग़ज़। दुआ खां बग़ैर का बि इबादत क़बूल कोन थींदी आहे। अव्हां जॾहिं इबादत जे लाइ जाइ नमाज़ ते बीहो था, उन नमाज़ परफॉर्म करण जे लाइ जॾहिं अव्हां बीहंदा आहियो त अव्हां नियत कंदा आहियो, अव्हां इरादो कंदा आहियो ऐं उन इरादे खां पोइ जॾहिं दिलि जी सचाई सां इबादत कई वेंदी आहे ऐं उन खां पोइ जॾहिं दुआ घुरी वेंदी आहे त यकीनन असांजो रब उहे दुआऊं ॿुधंदो आहे ऐं उहो रब बेहिसाब नेमतूं ॾींदड़ हूंदो आहे। मां कॾहिं कॾहिं वाक़ई में सोचींदी आहियां त असां वेठे वेठे माना को कमु कंदे हल्को कट बि लॻी वेंदो आहे न असांजी आङुर में ऐं असां कमु कंदे उन कुकिंग कंदे वरी उते जलन थींदी आहे त सोचींदा आहियूं ऐं बार बार जेको आहे उनखे साफ़ु कंदा आहियूं ऐं बार बार उन नंढड़े कट खे बि ॾिसी रहिया हूंदा आहियूं ऐं थोरो जेकॾहिं सोचिजे त इंसान खे अणगणियूं नेमतूं रब पाक ॾिनियूं आहिनि, पोइ इंसानु शुकुरु छो कोन कंदो आहे ऐं जेकॾहिं का थोरी बि मुश्किल अचे थी त पोइ इंसानु सब्र छो न कंदो आहे। सब्र ऐं शुक्र जी हूअं बि असांखे तलक़ीन कई वई आहे जंहिंजे बारे में शायदि असां सोचण बि छॾे ॾिनो आहे, जंहिंजे बारे में असां सोचींदा बि कोन आहियूं। बेशुमार असांजे अॻियां नेमतूं हूंदियूं आहिनि पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवणु असांखां विसरी वेंदो आहे। रहमतुनि जो अशरो ऐं अॼु 6हों रोज़ो आहे। रहमतुनि जो अशरो आराम आराम सां असांखां विछड़ंदो वञे पियो ऐं मूंखे लॻंदो आहे त ॻणप वारा जेके महीना हूंदा आहिनि, हाणे जीअं माह रमज़ान जो महीनो आहे, रहमत जो अशरो, मग़फ़िरत ऐं पोइ निजात जो अशरो ऐं हिन में ॻणप घणी हूंदी आहे, पहिरियों रोज़ो, ॿियों रोज़ो, टियों रोज़ो, सहरी, इफ़्तारी, टाइम माना ईअं डिवाइडेड हूंदो आहे त उहो वक़्तु जल्दी गुज़री वेंदो आहे। अॼु मां पंहिंजी अम्मा सां वेठी हुअमि त मूंखे अम्मा चयो त अॼु 6हों रोज़ो आहे ऐं काल्ह जे ॾींहं ते ई रोज़ा शुरू थिया आहिनि ऐं जल्दी सां जेको आहे सो रोज़ा आराम आराम सां माना रहमत जो अशरो पाण सभिनीनि खां मोकिलाईंदो वञे पियो। सो जेतिरियूं रहमतूं इंसानु चूंडे सघे ओतिरियूं रहमतूं चूंडे, जेतिरो वक़्तु इबादत में गुज़ारे सघे ओतिरो वक़्तु गुज़ारे ऐं जेतिरा सुठाईअ जा कम, भलाई जा कम, चङाई जा कम असीं अव्हां करे सघूं था उहे ज़रूरु पंहिंजी इस्तिदात मुताबिक़ इंसान खे करण जी कोशिशि ज़रूरु करणु घुरिजे। ऐं जेको इंसानु कंहिं ग़रीब खे कुझु ॾेई रहियो हूंदो आहे उहो उन ते अहसान कोन करे रहियो हूंदो आहे पर उन जे ॾियण सां ऐं जेको उहो एक्सेप्ट करे रहियो हूंदो आहे उन जी उन एक्सेप्टेंस सां असांजो जेको माल आहे उहो पाक थी रहियो हूंदो आहे। इहो असांखे पंहिंजे पाक किताब में ॿुधायो वियो आहे। नाज़रीन अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में मां अव्हांखे अव्हांजी मेज़बान ताहिरा जो भलीकार चवंदी आहियां जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं जॾहिं चांहि जो ज़िक्र थींदो आहे त सहरी जो बि ज़िक्र थींदो आहे, इफ़्तारी जो बि ज़िक्र थींदो आहे ऐं ॾींहं में हिकिड़े हूअं घणा माण्हू हूंदा आहिनि 2 खां 3 कोप चांहि जा पीअंदा आहिनि पर घणनि माण्हुनि खे हिकु कोप चांहि जी ज़रूरु नीड पवंदी आहे। सो टपाल मेज़बान हिकु सुठो ऑप्शन आहे तव्हां ई असां सभिनीनि जे लाइ। आयल जेके मुंहिंजा मुआज़िज़ महिमान अॼु जी हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि उन्हनि जो तारीफ़ अव्हां साण कराईंदी हलंदमि। जीअं ट्रांसमिशन शुरू थी त तिलावत क़ुरान करीम पेश कई वई ऐं ख़ूबसूरत आवाज़ हुयो कारी मोहम्मद नौमान सियाल जो। कारी मोहम्मद नौमान सियाल खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी माशाअल्लाह। नौमान तव्हांखे ॾिसी इलाही सुठो लॻो। तव्हां ट्रांसमिशन में मौजूदु आहियो ऐं तव्हांखे नातिया कलाम बि ॿुधंदासीं अॼु ट्रांसमिशन में। जनाब दौलतपुर खां पाण कही आया आहिनि असांजा महिमान ऐं जॾहिं बि असीं ॻाल्हि कंदा आहियूं नातिया कलाम ॿुधण जी त पोइ असां हमेशह जेको आहे सो मौलूद शरीफ़ माना ॿुधणु चाहींदा आहियूं ऐं मौलूद शरीफ़ असांजी सिंध में हिकिड़ी रिवायत रही आहे त जोड़ी में जेको आहे सो मौलूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे। सो 2 भाइर असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि फ़क़ीर गुलाम सरवर जोखियो साहब ऐं पुनल फ़क़ीर जोखियो साहब। ॿिन्हिनि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। हीअ अंगण जो पंहिंजो आहे, हमेशह तशरीफ़ फरमा थींदा आहियो, अव्हांखे ॾिसी तमामु सुठो लॻो। जनाब उनखां अलावा मोहम्मद
कासिम लांघर साहब मौजूद आहिनि, पाण दादूअ खां कही आया आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था आज़मत रमज़ान में। माशाअल्लाह तव्हांखे बि ॾिसी करे तमामु सुठो लॻो। सो बिना कंहिं देरि जे ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था ऐं असां मौलूद शरीफ़ ॿुधंदासीं। ख़ूबसूरत आवाज़ हूंदो फ़क़ीर गुलाम सरवर जोकियो साहिब जो ऐं पुनल साहिब जो। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब माणी दा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, तीवे पालना, जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। मेरी हाया मंदी हाँ बेशक बंदी हाँ, मेरी हाया मंदी हाँ बेशक बंदी हाँ, मेरी हाया न मैं सुनी न मैं सुनी न मेरा अमल सुना, किवें साईं दे पुखड़े पोसा चारई पलां द मेरे चिकड़ भरे, अल्लाह वल के दोसा गुलाम फरीदा जद आवे बेड़ा रसूल वाला तंद लड़ लगी मेरे साथ सबा प्री आजूं बुध अर्ज़ सब विञायो में सुन्नतूं ऐं फिटा कय में फर्ज़ आकिल चढ़िया अल्लाह जा मुते कुले ताईं कर्ज़ हाणे घणी आहे गर्ज़ मूंखे लालण तोल जे पाल मेरी हाया मंदी हाँ बेशक बंदी हाँ, मेरी हाया मंदी हाँ बेशक बंदी ढकी में ढोलना ए पन खोलना, ढकी में ढोलना ए पन खोलना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। लगी हाँ लारे तेरे पई हाँ पनारे तेरे, लगी हाँ लारे तेरे पई हाँ पनारे, जोगी नाल जावना वल नहीं आवना, जोगी नाल जावना वल नहीं आवना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणी दा यार सचल दे लथड़े कशाले, यार सचल दे लथड़े कशाले, घूंघट खोलना बाबा बोलना, घूंघट खोलना बाबा बोलना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह, नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना। सुभान अल्लाह जी माशाअल्लाह। असां सचल साईं जी काफ़ी ॿुधीसीं ऐं हिन ट्रांसमिशन जो जीअं आगाज़ थींदो आहे त कोशिशि हूंदी आहे त ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं इहा ट्रांसमिशन पहुचाए सघूं। ऐं मां हमेशह ज़िक्र कंदी आहियां पंहिंजी टीम जो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु मेज़बान त उन ट्रांसमिशन में मौजूदु हूंदी आहे या स्पेसिफिक को प्रोग्राम हुजे उहा मेज़बान त स्क्रीन जे अॻियां मौजूदु हूंदी आहे,
पर पूरी टीम जी महिनत हूंदी आहे, पोयां असांजा साथी मौजूदु हूंदा आहिनि ऐं हिकिड़ी टीम सां जेको आहे न हीअ कमु ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुची रहियो हूंदो आहे। माह रमज़ान जो महीनो ऐं माह रमज़ान जो महीनो जॾहिं बि नसीबु थिए थो त इहा तलक़ीन कई वई आहे त इंसानु घणे खां घणो वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी इबादत खे ॾिए, छो त आम ॾींहंनि जे मुक़ाबले में असां जेकॾहिं ॾिसूं त हिननि महीननि में माह रमज़ान जे हिननि ॾींहंनि में हिन हिकु महीने में असांखे घणो वक़्तु बि दरकारु हूंदो आहे, घणो वक़्तु मिली बि रहियो हूंदो आहे ऐं शायदि रब जी ज़ात इंसान ते वधीक उन रहम ऐं करम में बि हूंदी आहे ऐं अल्लाह तबारक व ताला ख़ुदि फ़रमाए थो त मानो जेकॾहिं मूंखे हिकु दफ़ो पुकारे थो त आउं उनजी 100 दफ़ा ॿुधां थो। सो उन तकलीफ़ में या दर्द में त इंसानु अल्लाह तबारक व ताला खे यादि करे रहियो हूंदो आहे, पर जॾहिं इंसानु ख़ुशि हूंदो आहे, मुकमल हूंदो आहे त पोइ अल्लाह जी ज़ात खां शायदि उन तरह उन सां कनेक्ट कोन हूंदो आहे। तंहिंजे करे मूं शुरूअ में बि चयो त असां सब्र ऐं शुकुर जेको आहे न उनजी जेकॾहिं इंसान में आदत आहे त इहा सभिनीनि खां हिकिड़ी सुठी आदत ज़रूरु ॻणे सघिजे थी। असां साई जी तरफ़ अॻियां वधूं था, वक़्तु थी वियो आहे अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर 4 आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहिजो। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था। कारी मोहम्मद नौमान असां सां गॾु मौजूदु आहे, ॿिया महिमान असां सां गॾु ऐं ट्रांसमिशन में शामिलु आहिनि। नौमान तव्हां खां मां थोरो पुछणु चाहींदमि, माशाल्लाह तव्हां कारी बि आहियो ऐं नंढा बि आहियो, पोइ प्रैक्टिस कीअं हूंदी आहे? क़ुरान पाक चवंदा आहिनि न हूअं बि माशाल्लाह सां बार बार पढ़ण वारो पाक कलाम आहे। सो तव्हां पंहिंजी उन प्रैक्टिस में क़ुरान पाक खे केतिरो रखो था? असां प्रैक्टिस हिकु त उस्ताद असांजा आहिनि, कारी गुलाम सर अमीनी साहिबु आहिनि। अच्छा। उहे असांखे तिलावत सेखारींदा आहिनि, मश्क कराईंदा आहिनि ऐं वरी असां मदरसा में टाइम ॾींदा आहियूं। सुबुह जो मदरसा वेंदा आहियूं, पोइ वरी शाम इवनिंग में वरी वापसि ईंदा आहियूं, पोइ हुते वरी क़ुरान शरीफ़ मेमोराइज़ बि कंदा आहियूं। माशाल्लाह। वरी मेमोराइज़ सां गॾु गॾु वरी तजवीद ते बि थोरो असां कमु कंदा आहियूं। तजवीद बि असांखे सेखारी वेंदी आहे। क़ुरान शरीफ़ जा मखारिज दुरुस्त तलफ़ुज़ सां गॾु पढ़णु क़ुरान शरीफ़ खे ऐं दुरुस्त मखारिजनि सां गॾु पढ़णु, इहो बि असां हुते लर्न कंदा आहियूं। माशाल्लाह। अच्छा नौमान, तव्हां केतिरे टाइम खां मदरसा वञो पिया ऐं पोइ वरी स्कूल जी कॾहिं ॻाल्हि कजे त उहो कीअं माना ॿई शयूं कीअं हलंदियूं आहिनि? असां मदरसा फर्स्टली मां पहिरीं मदरसा जॉइन कयो, हुन खां पोइ मां स्कूल। केतिरनि सालनि जा हुयव त मदरसा? 4 इयर्स। अच्छा माशाल्लाह। 4 इयर्स खां वठी टिल हींअर ताईं आऊं मदरसा वेंदो रहंदो आहियां। माशाल्लाह। पोइ इहो टाइम टेबल भला कीअं हूंदो आहे? मदरसे केतिरो टाइम हूंदो आहे, वरी स्कूल ऐं सॼो माना कीअं थो हले? मदरसा खे असां टाइम ॾींदा आहियूं, मतिलबु 4 डेज़ मदरसा ऐं 3 डेज़ वरी स्कूल। ऐं स्कूल जी तालीम जेका एजुकेशन आहे उहा कंप्लीट करे छॾी मैट्रिक ऐं हींअर माशाल्लाह सां इंटर बि थियल आहे। हाणे वरी कॉलेज में हींअर ग्रेजुएशन जे लाइ फॉर्म फिल कराइनि। ऐं नौमान एतिरो नंढड़ो आहे, ग्रेजुएशन पिया था कयो? माशाल्लाह। पोइ ग्रेजुएशन मतिलबु छा में था कयो? ग्रेजुएशन इस्लामिक कल्चर मुस्लिम हिस्ट्री में। अच्छा। इन करे असांजो हिन सां नंढे हूंदे खां ई रहियो आहे तालुक़ु, रिलेशन क़ुरान शरीफ़ सां ऐं इस्लामिक स्टडीज़ सां। त मदरसा में ई हूंदा आहियूं नंढे हूंदे खां वठी हींअर ताईं मदरसा में माशाल्लाह तालीम हासिल करूं पिया, इन करे इहा फील्ड जॉइन कई। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा नौमान, माना गॾो गॾु तव्हांजी एजुकेशन बि हले पई ऐं इस्लामिक एजुकेशन बि तव्हां उहा जेको आहे सो माशाल्लाह कंटिन्यू कयो पिया, पोइ ॿिन्हिनि खे माना सही अंदाज़ में हलाइणु, बैलेंस्ड वे में हलाइणु नौमान खे कीअं लॻंदो आहे? थोरो टफ हूंदी आहे, पर जंहिंमहिल तव्हां महिनत कंदो ऐं जुस्तजू सां लगन सां ऐं का बि शइ मां पंहिंजे शौक़ सां कंदो पोइ उहा आसानी थींदी। हा बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। बिल्कुलु। अच्छा माह रमज़ान जो महीनो आहे माशाल्लाह सां, अॼु 6हों रोज़ो आहे ऐं माना माह रमज़ान जा रोज़ा एॾा जल्दी जल्दी गुज़री वेंदा आहिनि या मूंखे ईअं थो लॻे? बसि अॼुकल्ह त एक्चुअली उहे जेके आम नॉर्मल डेज़ हूंदा आहिनि, आम ॾींहं, उहे बि जल्दी जल्दी गुज़री वेंदा आहिनि, पर हींअर माह रमज़ान मुबारक उहे हुए अगरि ॾिठो वञे ॿियनि रमज़ान जे मुताबिक़ हीउ रमज़ान थोरो क्विकली वो गुज़रे। अच्छा मां तव्हांजे एक्सपीरियंस में ईअं पियो हले न? सही। अच्छा उन खां अलावा केतिरी एज हुई त तव्हां यादि आहे की कॾहिं फर्स्ट रोज़ो रखियो हुयो, फास्टिंग कीअं गुज़री हुई? 8 इयर्स जी। ऐं घर में रोज़ा कुशाई थी, एहतमाम थियो हुयो?
सॼो यादि आहे सभु यादि आहे हा न माशाल्लाह। त 8 सालनि जो ॿारु सही माना यादि रखी सघे थो। ऐं तॾहिं गर्मियूं हुयूं। हा गर्मियूं हुयूं ऐं हाणे त माशाल्लाह ॿाहिरि मौसम सही आहे माशाल्लाह। बिल्कुलु। ऐं पोयों रमज़ान तव्हां माशाल्लाह ईंदा रहिया आहियो न, ट्रांसमिशन पाण कंदा आहियूं ऐं ॿिनि टिनि ट्रांसमिशन्स में तव्हां ईंदा रहिया आहियो नौमान। पोइ पोयों रमज़ान उन खां पोयों रमज़ान असांजो घणो सख़्तु गुज़रियो ऐं ही रोज़ा कीअं पिया गुज़रनि? ही रोज़ा माशाल्लाह सुठा पिया गुज़रनि। प्रीवियस जेके 4 इयर्स आहिनि या 3 इयर्स उनजे हिसाब सां हीअ वारा रोज़ा थोरा सुठा हिन करे वेदर जो बि आहे, वेदर बि सुठो आहे ऐं एनवायरमेंट बि माशाल्लाह सुठो आहे। बिल्कुलु सही पिया चओ, टाइम जल्दी गुज़री थो वञे। उन खां अलावा स्केड्यूल, हा बिल्कुलु सही था चओ, ईअं ई आहे। अच्छा उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजो टाइम टेबल ॾिसिजे त सुबुह जो कंहिं वक़्तु उथंदा आहियो नॉर्मल डेज़ में, ऐं माहे रमज़ान में ईअं हूंदो आहे अलार्म सेट थियल हूंदो आहे या अम्मी उथारंदी आहे, बाबा उथारींदो आहे, कीअं हूंदो आहे? असां नॉर्मल डेज़ में बि असां फजर जी नमाज़ में उथंदा आहियूं, पर हींअर वरी तहज्जुद जी नमाज़ में उथी वेंदा आहियूं। तहज्जुद पढ़ी उन खां पोइ वरी सेहरी कंदा आहियूं, सेहरी खां पोइ वरी फजर नमाज़ पढ़ी वरी क़ुरान शरीफ़ मेमोराइज़ कंदा आहियूं। सही। ऐं क़ुरान शरीफ़ पढ़ंदा आहियूं। प्रैक्टिस रोज़ हलंदी आहे? जी प्रैक्टिस रोज़। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा सहरीअ जे वक़्तु अम्मा उथारींदी आहे या बाबा उथारींदो आहे? असां पाणे उथी वेंदा पाणे उथी वेंदा आहियो? जी रूटीन में बि असां एतिरे टाइम में उथंदा आहियूं। सही। फजर जी नमाज़ में पोइ ईअं अलार्म सेट थियल हूंदो आहे या मतिलबु पाण ई उहो उथी था वञो? प्रैक्टिस रहे थी, प्रैक्टिस रहे थी इनकरे सही। रूटीन में शामिल आहे। ज़बरदस्त। घर में वेहंदा आहियो, बाबा सां वेहंदा आहियो, टाइम ॾींदा आहियो, अम्मा सां वेहंदा आहियो? जी टाइम ॾींदा आहियूं। अच्छा ज़बरदस्त। इस्लामिक ऐं मुस्लिम हिस्ट्री जेके आहिनि, इस्लामिक एजुकेशन, इस्लामिक स्टडी आहे, उन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे। ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। ऐं हूअं बि जेकॾहिं असां जेको आहे एजुकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त घणे भाङे ईअं हूंदो आहे त पेरेंट्स ॿ जॉब्स कनि था ऐं हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजो टाइम टेबल ॾाढो हेक्टिक हूंदो आहे न, त ॿारनि जे लाइ ट्यूटर्स मौजूदु हूंदा आहिनि, केयर टेकर्स मौजूदु हूंदा आहिनि ऐं इलाही हिन वक़्त में फैमिलीज़ आहिनि जेके टोडलर्स आहिनि, बिल्कुलु नंढड़ा ॿार जेके रेड़ियूं पाईंदड़ ॿार हूंदा आहिनि त उन्हनि खे टोडलर्स चयो वेंदो आहे न, त उन्हनि जे लाइ बि सेंटर्स हिन वक़्तु मौजूदु आहिनि। तव्हां वॾा वॾा स्कूल्स ॾिसो उते सेंटर मौजूदु आहिनि, उन में केयर टेकर्स रखियल आहिनि ऐं उहे ॿारनि जो ख़्यालु कंदियूं आहिनि ऐं बास्केट भरे उन में कपिड़ा बि ऐं ॿार जो जेको आहे खाइण पीअण जो जेके बि ज़रूरत जी शयूं हुजनि थियूं उहे मौजूदु हुजनि थियूं ऐं उहो ॿार 1 बजे ताईं 1:30 बजे ताईं उते उन्हनि सेंटर्स में मौजूदु रहे थो। उन खां पोइ ॿार केयर टेकर जे हवाले त हूंदो ई आहे, भई जीअं थोरो वॾो थिए थो त वरी ट्यूटर्स वग़ैरह उन जा मुक़ररु हुजनि था, घर में बि उहे पढ़ाइणु अचनि था ऐं गॾोगॾु जेको आहे दीनी तालीम सां गॾोगॾु जेकॾहिं असां दुनियावी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जे लाइ बि ॿार खे प्रॉपर ट्यूटर्स मिलनि था। त इन ॻाल्हि खे ऑब्ज़र्व कयो वियो आहे त माइट ॿार खे जेको आहे घटि वक़्तु ॾिए थो ऐं पहिरीं इन तरह जो अहिड़ो को कंसेप्ट कोन हूंदो या हूंदो हो त सफ़ा को रेयर को घटि मिलंदो हो, पर हाणे अहिड़ा घणा घर आहिनि, घणियूं फैमिलीज़ आहिनि। उनजे पोयां ईअं बि आहे त फैमिलीज़ जेके आहिनि उहे सेपरेट रहणु हिन दौर में पसंदि कनि थियूं, माना वॾा वॾा घर, वॾा वॾा ख़ानदान ऐं जॉइंट फैमिलीज़ जो जेको कंसेप्ट आहे उहो हाणे असांखे घटि शहरनि में त इलाही घटि नज़र अचे पियो, पर उन सां वरी ॿार जी जेका तालीम आहे तरबियत आहे उन ते बि घणो असरु पवे थो। सो चयो वेंदो आहे, काउंसलर्स चवंदा आहिनि ईअं त माइट ॿार खे जेतिरो वधीक वक़्तु ॾींदो त उनजी जेका आहे इम्प्रूवमेंट, उनजी ग्रोथ, उनजी लर्निंग, सभिनीनि शयुनि में ॿार खे वधीक जेको आहे उहो फ़ाइदो थींदो, ॿार वधीक सुठे तरीक़े सां उहो परफॉर्म बि करे सघंदो। असां अॻियां वधूं था, असां वटि मौजूदु आहिनि मोहम्मद क़ासिम लांघा साहिबु, पाण जनाब दादू खां कही आया आहिनि, तव्हां खां ॿुधंदासीं नातिया कलाम। ऐं मौलूद ॿुधायो, नातिया कलाम ॿुधायो, तव्हां ते आहे, बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह शलदी हो करे
थियां महिमान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे थियां महिमान मदीने वारे जो या पाण अचनि तशरीफ़ करे या पाण अचनि तशरीफ़ करे थियां मेज़बान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे आ कंहिंजो थोरो हू न चाहींदो रुगो आहे पियो एहसान कंदो आ कंहिंजो थोरो हू न चाहींदो रुगो आहे पियो एहसान कंदो को लाहे सघियो न लाहींदो को लाहे सघियो न लाहींदो एहसान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे कन वक़्त अजायो विञायो आ कने राणो रोई रिझायो आ कन वक़्त अजायो विञायो आ कन राणो रोई रिझायो आ तन जो मालिक मान वधायो आ तन जो मालिक मान वधायो आ जो दरबान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे संसार सॼे जो मालिक आ फुल पावर कयो जंहिंखे ख़ालिक आ संसार सॼे जो मालिक आ फुल पावर कयो जंहिंखे ख़ालिक आ इंडोनेशिया इराक ईरान त छा इंडोनेशिया इराक ईरान त छा पाकिस्तान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे ही शाहाणी ॿियो कुझु को न घुरे साईं पेरा दियमां जी अची शल मरे ही शाहाणी ॿियो कुझु को न घुरे साईं पेरा दियमां जी अची शल मरे ॾींहं राति इहे ई अर्ज़ करे ॾींहं राति इहे ई अर्ज़ करे सना ख़ान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे अब्दुल कादिर जे इनायत कने नज़ावेल पुछाणे शनाख़त कने अब्दुल कादिर जे इनायत कने नज़ावेल पुछाणे शनाख़त कने मुर्शिद लाल साईं जे सिफारिश कने मुर्शिद लाल कलंदर सिफारिश कने तथे ध्यान मदीने वारे जो अल्लाह शल ॾींहुं करे थियां महिमान मदीने वारे जो आमीन आमीन सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशा अल्लाह मोहम्मद नौमान सियाल असां सां मौजूदु रहियो ऐं पाण कारी आहे ऐं तरबियत हुनजी हली रही आहे दीनी तालीम हुनजी कंटिन्यू आहे ऐं माशा अल्लाह ग्रेजुएशन बि पाण करे वियो थैंक यू सो मच नौमान तव्हां आयो तव्हां असांखे टाइम ॾिनो इंशाअल्लाह
ऐं ईंदड़ ॾींहंनि में बि तव्हांखे ज़रूरु असीं इनवाइट कंदासीं, पर मां चाहींदसि त तव्हां असां सां मौजूदु रहो। असांखे ॿिया महिमान बि थोरी देरि में जॉइन कंदा, पोइ असां कुझु एडजस्ट करे था वठूं। नाज़रीन, ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां, ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो। तव्हां डायल करे सघो था, शामिल बि थी सघो था हिन ट्रांसमिशन में, ऐं तव्हां ॿुधाए सघो था किथां खां तव्हां ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो, ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻे पई। ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन हूअं ई इलाही ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। वक़्तु रोज़े जो जेको हूंदो आहे त ट्रांसमिशन्स हर को घरनि में ॾिसंदो आहे, ऐं उहो टाइम पोइ इलाही जल्दी बि गुज़री वेंदो आहे। या घरनि में असांजी भेनरूं जॾहिं पंहिंजे किचन्स खे टाइम ॾींदियूं आहिनि, पंहिंजे रंधिणनि में मौजूदु हूंदियूं आहिनि, त गॾो गॾु ट्रांसमिशन का न का हली रही हूंदी आहे हॉल में। तव्हां थोरी ॾिसी बि रहिया हूंदा आहियो, गॾु गॾु कुकिंग बि करे रहिया हूंदा आहियो, त टाइम ॾाढो सुठो गुज़री रहियो हूंदो आहे। अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे अब्दुर रहमान भुट्टो, ऐं अब्दुर रहमान जो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, माशाअल्लाह ॾाढो सुठो पढ़ंदो आहे। तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो अब्दुर रहमान? ठीकु आहियो? माशाअल्लाह, माह रमज़ान जो तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा जी, तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो तारुफ़ करायो। जी बाबा, मां खैरपुर में मामा फज़ल मामन जो पुटु कयां। तव्हांखे भलीकार चऊं था। ट्रांसमिशन हवा ॾिसो लॻे, छा चवणु चाहींदव? जी जी बाबा, तमामु सुठी ऐं तमामु बहितरीनु हले थी। ऐं साईं जन ज़रूरतपुर जा साईं आहिनि, मौलूद शरीफ़ चवनि था। साईं मौलूद जी साईं खे फरमा कंदासीं। मौलूद ॿुधा पुराणा साईं गुलाम नबी साहिब जी शाइरी आहे, गुलाम नबी मैसर साहिब जी। जी जी, उहो मां साईं खे अर्ज़ु कंदुमि त असांखे ॿुधाइनि त वॾी नवाज़ी थींदी, जीअं पुराणी जी असांजी यादि ताज़ा थी वेंदी। हा बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी तव्हांजी। तव्हां प्रोग्राम चवंदा त साईं गुलाम साहिब शाइरी आहे, लोली ॾेई त लोॾे चई असगर जा पते पंहिंजे रब खे जुवाही अला। वाह 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 वाह। जी हा, ज़रूरु शामिल कयूं था। महिरबानी तव्हांजी ट्रांसमिशन में तव्हां शामिल थियो। ट्रांसमिशन तव्हांजी पंहिंजी आहे, ईअं शामिल थींदा कयो। ऐं माह रमज़ान जो हिकिड़ो महीनो हूंदो आहे, लिमिटेड ॾींहं हूंदा आहिनि जिन ॾींहंनि में हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे। असां तव्हां खां कुझु ज़रूरु ॿुधंदासीं, तव्हांखे फरमाइश बि आई आहे। ऐं थोरो नातख़्वानी जे हवाले सां ॻाल्हायूं था, ऐं थोरो मौलूद शरीफ़, माना ॾिसो न हिकिड़ी रिवायत बि जीअं मूं चयो त असां वटि आहे त जोड़ीअ में मौलूद शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे, ॿुधो वेंदो आहे, तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। सो नातख़्वानी कॾहिं खां करियो पिया, ऐं हीअ मौलूद वारी सिन्फ़ जेका जोड़ी में पढ़ियो वञे थो न, उहो थोरो घटिजी वई आहे, या मूंखे ईअं थो लॻे। मां चाहींदसि त तव्हां ज़िक्र कयो। असल में नातख़ानी जीअं दौर जो हिसाबु ईंदो रहियो आहे त उन में चेंजिंग ईंदी रही आहे। सनाख़ानी खे जेकॾहिं इबादत सम्झी कजे त हीअ हिकिड़ी अजीब इबादत आहे, तमामु वॾी इबादत आहे, छो त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़िक्र थींदो आहे, साईं करीमनि जी सना पढ़ी वेंदी आहे। पोइ इहा सना जेका आहे सा हर इलाइक़े में पंहिंजे अंदाज़ सां पढ़ी वेंदी आहे। असांजे सिंध में जेका सनाख़ानीअ जो रईत ऐं रवाजु आहे उहो तमामु क़दीम आहे, तमामु पुराणे टाइम में आहे। डॉक्टर नबी बख़्श करन बलोच पंहिंजे किताब मौलूद, उनजो किताब जो नालो ई मौलूद आहे। सही सही, तक़रीबन 500-600 सिफ़नि ते मुश्तमिल आहे, जेको तक़रीबन 1960-62 जो लिखियलु आहे। उन टाइम ते जेके असांजा पुराणा सिंध जा नातख़ाना आहिनि, हर हिकु नातख़ाना जो नालो ऐं उनजी हिकिड़ी नात बि लिखी आहे। अच्छा, त असांजो इहो जेको आहे सो सिलसिलो तमामु पुराणो आहे, पर वक़्त सां गॾु मटिजंदो आयो आहे, उनजो तरीक़ेकार चेंज थींदो आयो आहे। जहिड़ी तरह सां असांजे हींअर गुज़िरियल 50 सालनि खां वठी ऐं हिकु सनाख़ानी जो सिलसिलो हलियो पिए, उन में उत्तर ऐं लाड़ जो जेको सो अलॻि सिलसिलो हुयो। लाड़ जी जेका टोलीअ जी सूरत में मौलूद पढ़िया वेंदा आहिनि, उत्तर में वरी असां वटि जोड़ी या ॿ या टे गॾिजी पढ़ंदा आहिनि, जंहिंमें हाजी ग़ुलाम नबी मैसर ऐं उनजा साथी उस्ताद जानन फ़क़ीर ऐं जनाब हज़रत लीमू फ़क़ीर
हाजी अब्दुल हक ताहिरी साहब। इहे हिकिड़ा अहिड़ा नाला रखिया आहिनि। इहो हिकिड़ो दौर थी गुज़रियो आहे जो उन्हनि हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो दौर मुतारफ़ करायो ऐं सनाख़ानीअ खे हिकिड़ी जिदत ॾिनी जेका हिन वक़्त ताईं हलंदी अचे पई थी ऐं असां बि उन ई सनफ़ ते उन ई तरीक़े ते पाण पढ़ूं पिया। उनखां बाद बि खोड़ सारा सनाख़ान बि थिया माशाअल्लाह ऐं इहो सिलसिलो त क़यामत ताईं हलंदो रहंदो, हलंदो ई रहंदो। हुज़ूर जी सनाख़ानी त क़यामत ताईं हलंदी रहंदी आहे। तव्हां ॾाढी बाक़ी हिन वक़्तु कुझु जदीद नातख़ानीअ जो अमल थियो आहे जंहिंमें इहो थियो आहे त असांजे सिंधी जेका नातख़ानी आहे उन में बि कुझु जिदत आई आहे, जीअं उर्दू नातख़ानी वग़ैरह आहे उन जे तरीक़े सां। पर अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त बि कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जंहिंमें क़दीम नातख़ानी बि हले थी। अच्छा, मां दौलतपुर जो बि ज़िक्र कंदमि। दौलतपुर ॾाढो ख़ूबसूरत आहे। यकीनन असां जेकॾहिं तारीख़ी हवाले सां बि दौलतपुर खे टच कयूं त दौलतपुर असांखे तारीख़ी हवालो पंहिंजो हिकिड़ो मज़बूत रखे थो। सो दौलतपुर में ही नातख़ानी जा सिलसिला कीअं हूंदा आहिनि ऐं सॼी सिंध मां अव्हांखे त दावतूं ईंदियूं हूंदियूं, अव्हां त वेंदा हूंदव माशाअल्लाह सॼी सिंध? जी जी अल्हम्दुलिल्लाह असांजे दौलतपुर में माशाअल्लाह सनाख़ानीअ जो रुझान तमामु सुठो आहे। असांजी तंज़ीम बि आहे हिकिड़ी सिंध लेवल ते जेका रजिस्टर्ड आहे, तंज़ीम नातख़ान इत्तेहाद सिंध। उन्हनि जा मां उन जो मरकज़ी उहिदेदार आहियां, प्रेस सेक्रेटरी आहियां ऐं साईं जन पंहिंजे तालके ते आहिनि ऐं असांजा जेके चेयरमैन आहिनि मखरू फ़कीर साहब आहिनि ऐं उहा रजिस्टर्ड तंज़ीम आहे जेका पंहिंजे। उन तंज़ीम जो माना मक़सदु छा आहे? उन तंज़ीम जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके बि नातख़ान पूरी सिंध में जेके जितिया आहिनि उन्हनि सभिनी खे असां गॾु कयूं हिकिड़े प्लेटफार्म ते। उन्हनि जो को मसइलो मसाइल हुजे त उन मुतालिक़ ऐं पंहिंजे इन नातख़ाननि खे तारफ़ करारायूं ऐं उन्हनि खे माना वक़्तन फ़वक़्त उन्हनि जी रहनुमाई थींदी रहे। बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ी सपोर्ट माना हुजे। ज़बरदस्त, तमामु सुठो। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, बिस्मिल्लाह कयो। वाह जी जी, फरमाइश बि थी आहे जी, बिस्मिल्लाह। माफ़ी ॾे मुंहिंजा यार मूंॾे सभ मयार, माफ़ी ॾे मुंहिंजा यार, जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। तुंहिंजो मोहम्मद दरब को दरवा, तुंहिंजो मोहम्मद दरब को दर, लोक सारे ला आमन गर, सरचन साली हजार, सरचन साली हजार, सरचन साली हजार, सरचन साली हजार, जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। सैयद हर दम साम झलियई जीअं, सैयद हर दम साम झलियई जीअं, मुंहिंजी बि तो कल तोते आती है, मुंहिंजी बि तो कल तोते आती, पारत थई पगदार, पारत थई पगदार, जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। ख़ैर जा भाङा वंडजन पिया था, ख़ैर जा भाङा वंडजन पिया था, मूं पारा कई पलजन पिया था, मूं पारा कई पलजन पिया था, गोला गुनहगार, गोला गुनहगार, जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां, आख़िर ॿिए जो त न आहियां। सिरत बदने जो बारो वॾाढो, सिरत बदने जो बारो वॾाढो, गुलाम नबी गुनहगार वॾाढो,
ॾाढा बख़्श जो बख़्शण हार बख़्श जो बख़्शण हार जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां आख़िर ॿिए जो त न आहियां जहिड़ो की तहिड़ो तुंहिंजो उम्मती आहियां आख़िर ॿिए जो त न आहियां बेशक बेशक सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ तव्हांजो ऐं महफ़िल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हली रही आहे अब्दुर्रहमान बसि सां गॾु मौजूदु आहे अब्दुर्रहमान तव्हां खां बि कुझु ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो छा ॿुधाईंदव कहिड़ी चूंड आहे तव्हांजी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबदे खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मदनी आका जे साए में वरंदो शलको वार पल पल दिल के अज याद पियो वा पल पल दिल के अज याद पियो वा पल पल दिल के अज याद पियो वा प्यारे पिरिय जो पार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मदनी आका जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में ए दिल काॾों आड़िया सोमा ए दिल काॾों आड़िया सोमा साईं ए दिल काॾों आड़िया सोमा मिलंदो हुजे प्यार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मदनी आका जे साए में वरंदो शलको वार मुंहिंजी प्यारी दिल रो न एडो मुंहिंजी प्यारी दिल रो न एडो साईं मुंहिंजी प्यारी दिल रो न एडो बण बिया बाग बहार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मौला राज़ी थींदो मखणा मौला राज़ी थींदो मखणा साईं मौला राज़ी थींदो मखणा रहबो सारी जमार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मदनी आका जे साए में
वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में मदनी आका जे साए में जी सुभान अल्लाह माशा अल्लाह अब्दुर्रहमान सुठो आवाज़ तव्हांजो तमामु सुठो नातिया कलाम असां अॻियां वधूं था साईं जो वक़्तु नाज़रीन थी वियो आहे अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान पीअण सां हिकु नओं जोश ऐं ताज़गी मिले थी जेका सॼो ॾींहुं तव्हांखे सरगरम रखे थी काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवां जी पंहिंजी इन ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान सां नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइको ॾींदी आहे उन लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ट्रांसमिशन में असां वापसि अची चुका आहियूं नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ट्रांसमिशन खे कोशिशि रहे पई त असां ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ताईं पहुचायूं कारी मोहम्मद नौमान सियाल सां मौजूदु आहे तव्हां खां असां किरत ॿुधंदासीं तिलावत क़ुरान करीम असां अव्हां खां ॿुधंदासीं जी बिस्मिल्लाह أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الرحمن علم القرآن خلق الإنسان خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان
والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم صدق اللہ العلی العظیم آمین سبحان اللہ جی سبحان اللہ ماشاء اللہ فبأي آلاء ربكما تكذبان तव्हां पंहिंजे परवरदिगार जी कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकार कंदव ऐं इहा ॻाल्हि केॾी ख़ूबसूरत आहे ऐं इंसान जे लाइ केॾो वॾो हिकिड़ो लेसन आहे त इंसान पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत खां आख़िर इंसान इनकार करे सघे थो हज़ारे नेमतूं अणगणियूं नेमतूं असां वटि मौजूदु आहिनि जंहिंखां इंसान को बि इनकार नथो करे सघे तव्हां कुदरत काइनात जे उन्हनि हसीन रंगनि खे ॾिसो सुबुह जो पहर जॾहिं नसीबु थिए थो ऐं माह रमज़ान जे महीने में त न उथण वारो घर जो भाती बि जेको आहे न उहो बि फजर जे वक़्तु उथंदो आहे सहरी जे वक़्तु उथे थो फजर जे वक़्तु तव्हां उथो था भले पंहिंजी टेरिस ते हलिया वञो 2 मिंट उते जेको आहे सो राउंड लॻाए जॾहिं माण्हू बिल्कुलु फ्रेश एयर खे महसूसु कंदो आहे त वाक़ई अहसासु थींदो आहे त फबअई आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान असां पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत खां इनकार करे सघूं था ऐं नेमतूं हज़ारे नेमतूं आहिनि जेके इंसान काउंट नथो करे सघे अॻियां वधूं था फ़क़ीर ग़ुलाम सरवर जोखियो साहब ऐं पुनहल फ़क़ीर जोखियो साहब मौजूदु आहिनि तव्हां खां ॿुधंदासीं मौलूद जी बिस्मिल्लाह कयो असांजे सिंधवासी जेके आहिनि हाजी मोहम्मद साईं इदरीस साईं जी तमामु असां खां शाइरी ॿुधंदा आहिनि उहा तव्हांखे काफ़ी ॿुधायूं था दाहूं दिल थी करे वो करे लाए दिल थी करे वो करे ला मौला मुखे मिला महबूब सां मौला मुखे मिला महबूब दाहूं दिल थी करे वो करे ला दाहूं दिल थी करे वो करेला मौला मुखे मिलाए महबूब साए मौला मुखे मिलाए महबूब साए कया कादे वञा अल्लाह पवई अल्लाह तू सुना तेरे आशिक सुने मैं भी उना विच कहीं न जड़ा
कंधे हेठि थिया अखां चा न सघां नया लाइक परे कनू तकण जड़ा कर मेरे नज़रे तथी लाइक पवां थिवा एक जड़ा विच चस जड़ा शलबाज पवई अल्लाह कया का दे वञा अल्लाह कया का दे वञा अल्लाह प्यारे जो पंधु वापरे वो परेला प्यारे जो पंधु वापरे वो परेला मोला मुखे मिलाए महबूब सां मोला मुखे मिलाए महबूब सूर सां ने सारियो साखे अल्लाह सूर ने सारियो साखे लामिया अज मदीने जे विछोड़े ओ चिते रारे विधो अल्लाह अज मदीने जे विछोड़े ओ चिते रोरे विधो याद मिठड़े मुल्क जे मजबूर खे मारे विधो हज हेलो को पड़ी जद गोठ परदेसी पुना तन मिठियूं ॻाल्हियूं करे मुझे हाव खे गारे विधो हो अल्लाह शलबाज पवई अल्लाह पर चो सूरन वारियूं कयूं सूर पचार म्या कनी थोरा कनी घणा काना है सूरन धार पोडिना जे दातार तमू झोली पाए जलिया मिया सिंधुड़िया बाद सूर ने सारियो साखे अल्लाह सूर ने सारियो साखे अल्लाह जाने गणतने में गरे वो गरेला जाने गणतने में गरे वो गरेला मोला मुखे मिलाए महबूब सां मोला मुखे मिलाए महबूब ओ इश्क अंतर में इतरी सखे अल्लाह इश्क अंतर में इतरी सखे अल्लाह है जाने गणतने में गरे हो गरेला जाने गणतने में गरे हो गरेला मोला मुखे मिला महबूब सरतियूं अमीत वञोड़ी वञोला सरतियूं अमीत वञोड़ी वञोला मुजोड़ी पेच पुनल सां मुजोड़ी लेख लखन सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत असां साईं जी तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे उन लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर वेलकम चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाए वञे पई ऐं हीअ रहमत जो अशरो रहमतनि चूंडण जो अशरो आहे ऐं रब पाक हिकिड़ो कंप्लीट पैकेज ॾींदो आहे हर उन मुआमिन खे यानी असां पूरे साल ते नज़र विझूं था त चई सघूं था त हीअ हिकिड़ो कंप्लीट पैकेज आहे जंहिं खे तव्हां जेकॾहिं ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़ारियो त पोइ यकीनन अव्हां रहमतुनि जे अशरे में उहे रहमतूं चूंडियो मग़फ़िरत जे अशरे में इंसानु पंहिंजे लाइ बेहिसाब मग़फ़िरत पंहिंजे रब खां घुरी सघे थो ऐं पोइ छोटकारे जो उहो अशरो अचे थो जंहिंमें तव्हां छोटकारे जी दुआ घुरो था जहन्नम जे उन बाहि खां छोटकारे जी दुआ घुरी वेंदी आहे लिमिटेड टाइम हूंदो आहे घटि ॾींहं हूंदा आहिनि चवंदा आहियूं न का ऑफर लॻंदी आहे न त तव्हां ब्रांड्स खे टच कयो त जॾहिं ईद अचण वारी हूंदी आहे सियारो अचण वारो हूंदो आहे मौसम का जेको आहे उहा ख़तमु थियण वारी हूंदी आहे न्यू मौसम अचण वारी हूंदी आहे त माना हिकिड़ी सेल पैकेज असां वटि सुठा सुठा लॻल हूंदा आहिनि उन ई तरह चयो वेंदो आहे द सुल्तान ऑफ 11 मंथ्स ही सुल्तान आहे पूरनि 11 महीननि जो जंहिंमें कंप्लीट पैकेज असां सभिनीनि जे लाइ मौजूदु आहे ऐं पोइ उहो हर इंसान ते पाण ते आहे त उहो कीअं हिन महीने खे गुज़ारे थो असां वटि महिमान मौजूदु आहिनि ऐं अब्दुर्रहमान तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो छा ॿुधायो था मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे जाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे सब्ज़ गुंबद पर नजर जब जाएगी सब्ज़ गुंबद पर नजर जब जाएगी काम सब बिगड़े हुए बन जाएंगे 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 मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे और साकिए कौसर करम फरमाएंगे साकिए कौसर करम फरमाएंगे हम पिएंगे वो पिलाते जाएंगे हम पिएंगे वो पिलाते जाएंगे जाएंगे हम पिएंगे वो पिलाते जाएंगे हम पिएंगे वो पिलाते जाएंगे मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे जाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे एक दिन हम भी मदीने जाएंगे शब्बरो शबीर जाने फातिमा शब्बरो शबीर जाने फातिमा
अपने नाना से हमें मिलवाएंगे, अपने नाना से हमें मिलवाएंगे, मिलवाएंगे, अपने नाना से हमें मिलवाएंगे, अपने नाना से हमें मिलवाएंगे। मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे। एक दिन हम भी मदीने जाएंगे, एक दिन हम भी मदीने जाएंगे, जाएंगे, एक दिन हम भी मदीने जाएंगे, एक दिन हम भी मदीने जाएंगे। इंशाअल्लाह। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह, माशा अल्लाह। मुस्तफ़ा नज़रे करम फरमाएंगे, एक दिन हम सब मदीने जाएंगे। सो मदीने जी जेका आस हूंदी आहे उहा त हर इंसान जे दिलि में हुजे थी, हर मोमिन जे दिलि में हुजे थी, हर मुसलमान जे दिलि में हुजे थी। ऐं इहा ॻाल्हि मूंखे वाक़ई ॾाढी सुहिणी लॻंदी आहे त चवंदा आहिनि न त तव्हां किथे वञो तव्हांजी रजिस्ट्रेशन थींदी आहे, तव्हां खां पास घुरियो वेंदो आहे। काफ़ी अहिड़ियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, तव्हां वेंदव, तव्हां वटि पास कोन हूंदो, तव्हांखे अलाउ कोन कंदा, तव्हांजी रजिस्ट्रेशन कोन्हे का, तव्हां फॉर्म फिल कोन कयो आहे, तव्हांखे अचणु कोन ॾींदा। उन ई तरह जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखे रजिस्टर करे छॾे न, जंहिंजो नालो अची वञे उन फ़हिरिस्त में, त पोइ कुझु बि मैटर नथो करे। पोइ उहो इंसानु वञे थो, पोइ उनजा हालात कहिड़ा बि आहिनि, उनजी हाज़िरी हुते थिए थी, बसि सिर्फ़ु नालो लिखिजी वञे, सिग्नेचर थी वञे, उहो स्टैम्प लॻी वञे। सो दुआ इंसानु करे सघे थो, दुआ इंसान जे हथ में हूंदी आहे, इंसान जे वस में हूंदी आहे, बाक़ी महिनत इंसानु करे सघे थो। नाज़रीन, माह रमज़ान जी हीअ ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अव्हां ताईं लाइव पहुचाई वेंदी आहे। ऐं माह रमज़ान जे हिन महीने में हिन ट्रांसमिशन खे हर ॾींहुं ख़ूबसूरत बणाइण जी कोशिशि हूंदी आहे। ऐं हमेशह डायरेक्टर साहब मुख़्तलिफ़ रंग रखण जी कोशिशि कंदा आहिनि। कॾहिं अलामा साहब मौजूदु हूंदा आहिनि ऐं मुफ़्ती रजब अली सिकंदरी साहब असांजे पूरे माह रमज़ान जो हिसो हूंदा आहिनि, उन्हनि सां असां गुफ़्तगू फ़रमा हूंदा आहियूं, मुख़्तलिफ़ टॉपिक्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ सवाल हूंदा आहिनि। ऐं सवाल सिर्फ़ु मुंहिंजा न हूंदा आहिनि, काफ़ी सारा माण्हू चवंदा आहिनि त ही सवाल तव्हां जेको आहे सो मुफ़्ती साहब खां पुछो, हिन ते डिस्कस कयो, या ट्रांसमिशन जॾहिं लाइव हले थी, स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो आहे, ख़ासि तौर ते उन्हनि असांजे कॉलर्स खे शामिलु कंदा आहियूं जिन जो को सुवालु हूंदो आहे। चाहींदा आहियूं त अव्हांजो दीन इस्लाम जे हवाले सां, ज़िंदगी गुज़ारण जे हवाले सां, ज़िंदगी जा तमामु मसइला मसाइल हर माण्हू खे पेश अचनि था, थोरा या घणा, को अहिड़ो माण्हू कोन्हे को न जंहिंखे मसइला बिल्कुलु बि न हुजनि, त पोइ उहे ॻाल्हियूं असां डिस्कस करण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु मौलूद शरीफ़ असां जेको आहे सो चाहियोसीं पिए त घणे खां घणो ॿुधूं। सो असां वटि माशाअल्लाह सां सुठा महिमान मौजूदु आहिनि, पाण दौलतपुर खां कही आया आहिनि। तव्हां खे टाइम ॾींदासीं, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। बिस्मिल्लाह कयो जी। मदीने वञा सारो मदीनो घुमा है, मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है। मिठड़े मदीने जो मटन ॿियो सानिया, मिठड़े मदीने जो मटन ॿियो सानिया, जाथे मोहम्मद अरबी मदीने जो जानिया, मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है, मां मदीने वञा सारो मदीनो घुमा। डपण खां हीअ आस रखी थमे, आस रखी थमे, नंढपण खां हीअ आस रखी थमे, आस रखी थमे है, आस आसीअ जी पुॼायो, जल्द मदीने घुरायो, मां मदीने वञा सारो मदीनो
मदीनो घुमाए मां मदीने वञा सारो मदीनो घुमा मदीने जो मटन ॿियो सानिया जाथे मोहम्मद अरबी मदीने जो जानिया मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा हरम जो आहे रंगो निरालो पर कुछ न जो का बोलड़ी कुछ न जो का बोलड़ी बाझ भरी बोली खुदा बहुन जे खंब खंब में खोली टोलियूं ॿियूं बि घणियूं ॾिठ में पर वाही टोली जॾहिं बि पवंदी आहे कन ते मूंखे कूंजुनि जी ॿोली त गुलाम नबी उन महिल मां आहियां झली तो झोली त साईं तूं सवली मुंहिंजी सदके कूंजुनि जे कजां पर हरम शरीफ जे माता कुंकरन कान सव सोदाव सवे गालियूं गणे चाकन मंझ चिका थीला वारस दिल पर जे वनी दामन मंझ लिका मां गुलाम नबी छा लिखा शेर मदीने जे शान अल्लाह हरम जो आहे रंग निरालो सही हरम जो आहे रंग निरालो आशिक गालियूं कन था मेरे नार बहन था मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा मदीने जो मटन ॿियो सानिया जाथे मोहम्मद अरबी मदीने जो जानिया है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा तुझे गुराई देर न लगंदी साईं तुझे घुराई देर न लगंदी पुनल पची दो जो क्यों गुलामियूं ॾींदो मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा मदीने जो मटन ॿियो सानिया जाथे मोहम्मद अरबी मदीने जो जानिया मां मदीने वञा सारो मदीनो घुमा है मां मदीने वञा सारो मदीनो घुमा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह अच्छा माह रमज़ान जो इलाही ख़ूबसूरत महीनो थिए थो जीअं मां ज़िक्र कयां बि बार बार त घणो इंसानु चाहींदो आहे त वक़्तु असां जेको आहे पंहिंजी इबादत खे ॾियूं माह रमज़ान जी महफ़िलूं कीअं थींदियूं आहिनि अव्हां जूं महीने रमज़ान में माशाअल्लाह महफ़िलूं वधीक रौनक वारियूं थींदियूं आहिनि छो त हीअ रूहानियत ऐं बरकत वारो महीनो आहे तक़रीबन हिन महीने में जेके नमाज़ न पढ़ण वारा माण्हू आहिनि उहे बि मस्जिद में अची वेंदा आहिनि ऐं मस्जिदूं भरियल हूंदियूं आहिनि रौनक लॻी पई हूंदी आहे हर तरफ़ घर में इस्लामी माहौल हूंदो आहे ऐं हर माण्हूअ खे जेको आहे सो मज़हबी ॻाल्हि हूंदी आहे इबादत वारी ॻाल्हि हूंदी आहे क़ुरान करीम जी तिलावत जाम हूंदी आहे दुरूद सलाम हूंदी आहे मतिलबु त हर घर में रूहानियत ऐं नूरानियत ऐं इस्लाम जो जज़्बो ऐं दीन जी ॻाल्हि हूंदी घणा ॿुधंदा आहिनि ऐं की नात जेका आहे मदीने वारे साईं जी वॾी हिकिड़ी रूह खे राहत ॾींदी आहे त हिन इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सॼी सिंध सुवारी में पूरे मुल्क में महबूब जे सना ख़ाननि जी इज़त आहे ऐं नात ॿुधणु तमामु वॾो हिकिड़ो इबादत आहे दावतूं बि मिलंदियूं आहिनि मानप मिलंदा आहिनि महबूब जे तुफ़ेले बिलख़ुसूस सहरीअ जे टाइम ते असां वटि माशाअल्लाह बहिराड़ियुनि में त ईअं हूंदो आहे त जीअं कर सहरीअ जे टाइम ते उथारियो वेंदो आहे त
त तक़रीबन 2-2.5 कलाक पहिरियां उथारियो वेंदो आहे, पोइ उन दौरान नातख़ानी पई हलंदी आहे। हर मस्जिद में माशाअल्लाह कंहिं तरफ़ खां किथां नात पई हलंदी आहे, किथां मनक़बत पई हलंदी आहे, ऐं मौलूद शरीफ़ पिया हलंदा आहिनि। ऐं हिकिड़ी मां वज़ाहत कंदो हलां त हिकिड़ी हिन में हुजे त नात, मौलूद, हमद, मनक़बत के अलॻि अलॻि सनफ़ूं आहिनि। यानी कि जेॾी महिल अलाह ताला जी जेका तौहीद बयानु कई वेंदी आहे त उनखे हमद चयो वेंदो आहे, ऐं हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो शान बयानु कबो आहे त उनखे जेको आहे सो नात चइबी आहे। ऐं जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे बिलख़ुसूस आमद यानी साईं करीमनि जे अचण वारे मौज़ूअ ते बयानु कयो वेंदो आहे शेर, उनखे मौलूद चइबो। ऐं वरी मनक़बत अलाह जे कामिलनि वलियनि बुज़ुर्गनि जी जेका शेर हूंदो आहे उनखे मनक़बत चइबो आहे। पोइ सहरीअ वारे टाइम ते हर मस्जिद में माशाअल्लाह हर तरफ़ जेका आहे सा अल्लाह अल्लाह जा ज़िक्र हूंदा, न हमद हूंदो आहे, नात हूंदी आहे, मनक़बत हूंदी आहे, चौधारी हिकिड़ी रौनक उहो चयो वेंदो आहे न त बहिराड़ी जो हिकिड़ो पंहिंजो ई सुरूर हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजो ई माहौल हूंदो आहे बनिस्बत उन शहर जी ज़िंदगी जे। तव्हां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ज़िक्र कयो आहे। माह रमज़ान जा ही जेके ॾींहं आहिनि, रोज़नि जा ॾींहं यकीनन ॾाढा ख़ूबसूरत हुजनि था, ऐं हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार हुजे थो। पर इहो आहे जो हर घर में उहा रौनक ज़रूरु हूंदी आहे, हर पाड़े में, हर मस्जिद में, हर मोहल्ले में उहा रौनक ज़रूरु नज़र अचे थी। असां साही जी तरफ़ पहिरीं अॻियां वधंदासीं, पोइ महफ़िल खे कंटिन्यू कयूं था। अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सुफ़ में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहजो। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अज़मत रमज़ान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था, नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ हिन महफ़िल खे कंटिन्यू कयूं था। ताईं पहुचायूं पिया असां सां कारी मोहम्मद नौमान सियाल मौजूदु आहे। तव्हां खां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो, नातिया कलाम तव्हां ॿुधायो। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। किसी का है एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, किसी का है एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताए, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे,
یا رسول اللہ تم ہی سے مانگیں گے تم ہی دو گے تمہارے در سے ہی لو لگی ہے یہ سب تمہارا کرم ہے آقا یہ سب تمہارا کرم ہے آقا عمل کی میرے اساس کیا ہے بجز ندامت کے پاس کیا ہے عمل کی میرے اساس کیا ہے بجز ندامت کے پاس کیا ہے رہے سلامت تمہاری نسبت یا رسول اللہ رہے سلامت تمہاری نسبت میرا تو ایک آسرا یہی ہے یہ سب تمہارا کرم ہے آقا کہ بات اب تک بنی ہوئی ہے یہ سب تمہارا کرم ہے آقا عطا کیا مجھ کو درد الفت کہاں کی تھی پرخطا کی قسمت میں اس کرم کے کہاں تھا قابل میں اس کرم کے کہاں تھا قابل حضور کی بندہ پروری ہے یہ سب تمہارا کرم ہے آقا سبحان اللہ جی سبحان اللہ اچھا لائیو کالر ہیں انہوں نے شامل کہیں تو ہیلو جی السلام علیکم وعلیکم السلام جی तव्हां खे भली कार चऊं था पंहिंजो तारीफ़ कराईंदा किथां खां ॻाल्हायो पिया पंहिंजो नालो ॿुधायो पंहिंजो रेगुलर लिसनर अज़मत रमज़ान प्रोग्राम हमेशह ॿुधंदा रहंदा आहियूं पंहिंजो फ़कीर मोहम्मद इकबाल बंबरो चोर उमरकोट खां हा इकबाल बंबरो साहब तव्हां खे भली कार चऊं था ऐं उमरकोट खां तव्हां शामिल थियो था हिन ट्रांसमिशन में छा चवणु चाहींदो ट्रांसमिशन कीअं पई लॻे तव्हांखे ट्रांसमिशन ओवरऑल अवांजा प्रोग्राम तक़रीबन असां ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अचनि था तमामु ज़बरदस्त हलनि पिया असांजो अव्हांखे अर्ज़ु अॻु में बि कयोसीं असांजो ॻोठ थोरो पोइते अचे थो बॉर्डर एरिया में त बि हिते असां वटि फ्रीक्वेंसी बहिराण जे हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन 2-3 साल थी विया आहिनि तमामु ज़बरदस्त हले पई महिरबानी महिरबानी तव्हां वक़्तु कढो था मालूम त न तूफ़ान वारा साईं रवेठा आहिनि तमामु ज़बरदस्त असांखे जेको आहे मौलूद ॿुधण लाइ मिलनि पिया साईं खे सलाम पेश कयूं था अव्हांजी सॼी टीम खे ऐं असां थोरो नंढड़ो दीनी ऐं दुनियावी तइलीम जे हवाले सां थोरो रोशनी अव्हां विझिजो ऐं अॼु त मुफ़्ती साहब बि कोन्हे जी जी अव्हां ई थोरो बसि ॻाल्हाइजो बाक़ी ॻाल्हियूं तव्हांजूं बि तमामु ज़बरदस्त छाजे हवाले सां ॻाल्हाइजे तव्हांजी ॻाल्हि मूं कोन सम्झी छा चओ पिया अव्हांजी ॻाल्हि मूं सवेर ॿुधी पए शुक्र ऐं नाशुक्री जे हवाले सां अल्लाह ताला हज़ारे नेमतूं असांखे ॾिनियूं आहिनि पर को बि इंसान नाशुक्र आहे हा हा बिल्कुलु बिल्कुलु
सही था चओ। ऐं ॾिठो वञे त दीनी ऐं दुनियावी तइलीम जी हा माण्हू वॾनि वॾनि प्राइवेट इदारनि में ॿारनि खे छॾनि था, वॾनि वॾनि गाॾियुनि में छॾण वञनि था ऐं उन्हनि खे दीनी तइलीम अॼुकल्ह घटि ॾिनी वञे थी। सही था चओ, बिल्कुलु ठीकु महिरबानी। ऐं दीनी तइलीम सां ॾिठो वञे त क़ुरान हाफ़िज़ ऐं आलिम सिकंदरी जेको आहे ॿारनि खे, या त उहा परे जी ॻाल्हि आहे, पर क़ुरान शरीफ़ जेको आहे उनखे लाज़मी जेको आहे उन सां अहिड़ो ज़ेवर सिंगारियो वञे, ॿारनि खे दीनी तइलीम लाज़मी ॾिनी वञे। तव्हांजी महिरबानी, तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो भमरो साहब, ऐं ॾाढी तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे, ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त असां एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में, उहे तव्हांजे स्कूल हुजे, कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, कंहिं तालीमी इदारे सां तव्हां वाबस्तगी रखंदा हुजो त उनजो शुरूआती दौरु कीअं हूंदो आहे त ॿार खे स्कूल मोकिलियो वेंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे माइट जेसि ताईं सही टाइम न ॾींदो, ॿार खे सही वक़्तु न ॾींदो, माइट सुबुह जो उथंदो कोन, माउ जेकॾहिं मानी ॿार खे कोन ॾींदी, माउ जेकॾहिं कपिड़ा सोला ॿार खे कोन ॾींदी, ऐं ॿार खे माउ कोन चवंदी त बाबा तोखे स्कूल वञिणो आहे, त उहो ॿारु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोन वेंदो। ऐं उन ई तरह जॾहिं तव्हांजो स्कूल कंप्लीट थिए थो, मैट्रिक खां पोइ तव्हां इंटरमीडिएट कयो था, पोइ तव्हां जेकॾहिं अॻियां पढ़णु चाहियो था त यूनिवर्सिटी तव्हां वञो था, सभु शयूं ठीकु हली रहियूं हूंदियूं आहिनि, पर हिकिड़ो पासो हूंदो आहे दीनी तालीम जो। ऐं हर मज़हब में उनजी मज़हब जी जेका सिख्या हूंदी आहे उहा उन ॿार खे ॾिनी वेंदी आहे। असां वटि ईअं बि थींदो आहे, माना अक्सर ॾिसंदा आहियूं काफ़ी नौजवान हूंदा आहिनि, उहे पंहिंजी चाहत तहत पाण वेंदा आहिनि मदरसनि में, मस्जिदुनि जो रुख़ कंदा आहिनि, कंहिं आलिम दीन सां गुफ़्तगू कंदा आहिनि, ऐं पोइ पंहिंजी चाहत ॾिसी करे पंहिंजे शौक़ सां उन दीनी तालीम खे कंटिन्यू करे रहिया हूंदा आहिनि। त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, इलाही सारा अहिड़ा मूं केस ॾिठा आहिनि, छोकिरा तमामु वॾा थी वेंदा आहिनि ऐं पोइ उहो कंटिन्यू करे रहिया हूंदा आहिनि पंहिंजी उन तालीम खे इस्लामिक हवाले सां। मां ॻाल्हि कयां पई, इन में को एब कोन्हे, इन में को एब न आहे त तव्हां कहिड़े एज ग्रुप में आहियो ऐं तव्हां कीअं शुरू कयो था, पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे महसूसु थींदी आहे त वाक़ई में माइटनि जो शायदि उन तरह ध्यानु कोन हूंदो आहे। सो माइटनि खे ध्यानु ज़रूरु ॾियणु खपे त तव्हांजो ॿारु छा स्कूल वञे पियो, छा उहो मदरसा वञे पियो, कीअं पढ़े पियो, इहो माइट जो फ़र्ज़ु आहे। इहो औलाद ते तव्हां को अहसान न पिया कयो, पर तव्हांजो औलाद जेकॾहिं सुधरंदो त उहो तव्हांजी ज़िंदगी जे लाइ उहो सुख हूंदो। नाज़रीन, असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे, सो साही खां पोइ असां कंटिन्यू कयूं था। आज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बानी आहे जंहिंजे पीअण सां जोश मिले थो, ऐं मुंहिंजे रमज़ान जो दस्तरख़्वान टपाल मेज़बान खां सवाइ पूरो नथो थिए। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। सो टपाल मेज़बान जे साथ सां ही ट्रांसमिशन अवां ताईं पहुचायूं पिया। असां वटि महिमान मौजूदु आहिनि, घणो टाइम मां नथी वठां, उन्हनि खे ई वक़्तु ॾियूं था। जी, तव्हां खां कुझु ॿुधंदासीं, बिस्मिल्लाह कयो। हथ खुदा देखणी दोस्तो दुआ गुरो, हथ खुदा देखणी मनवरी यार सां का मुलाकात थे दूर पइजी वया ॾींहं ॾाढा घणा दूर पइजी वया ॾींहं ॾाढा घणा ॾींहं ॿिनि में अचण जी इनायात थे दोस्तो दुआ गुरो। तराज़ी ॾिठ मेरी घुरे रिय ॾिने हुत गंढण हारो लाए गंढे या छिने तराज़ी ॾिठ मेरी रिय घुरे रिय ॾिने हुत गंढण हारो लाए गंढे या छिने ध्यान ॾे या न ॾे आरज़ा जो धणी ध्यान ॾे या न ॾे आरज़ा जो धणी हड़ रुसन हिकु न नाराज़ इहा ज़ात थे दोस्तो दुआ गुरो, हथ खुदा देखणी दोस्तो दुआ गुरो, हथ खुदा देखणी मनवरी यार सां का मुलाकात थे दोस्तो दुआ गुरो। घर लुटी दड़ मथ से ॿिया बि आहिनि घणा, आऊं हीणो हिते हा मकै
बेड़ी हणा क्या संदस नामता घोर नाले मिठो क्या संदस नामता घोर नाले मिठो शाल मंसूर जी इहा बात थे दोस्तो दुआ गुरो हथ खुदा देखणी दोस्तो दुआ गुरो हथ खुदा देखणी मनवरी यार सा का मुलाकात थे दोस्तो दुआ तो मोहब्बत जे खातर लुटियो मालवा मुखे लिल्लाह का रण मिलियो लालवा ॾींहं जो सूंह जी रोशनाई न ॾिस ॾींहं जो सूंह जी रोशनाई न ॾिस रोशनाई ॾिसी वञ जॾहिं राति छे दोस्तो दुआ गुरो हथ खुदा ॾेखणी दोस्तो दुआ अहिड़ो मिली वियो गुलाम नबी हर फज़ीलत जो मालिक फज़ल रबी छो त जीअरे मुवे जंहिं सजण जे करे छो त जीअरे मुवे जंहिं सजण जे करे रोज़ हर शख्स सां थी रिहायात थे ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे ॾियो मुबारक मिड़ई मूं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर छा प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर छा ॾियो मुबारक मिड़ई सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में ये ट्रांसमिशन ताईं पहुची रही आहे तव्हांजो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं हिकिड़ो अलॻि अंदाज़ आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मौलूद जो हिकिड़ो अलॻि ई अंदाज़ थिए थो ऐं नात जॾहिं पढ़िजे थी त हुनजो हिकिड़ो अंदाज़ पंहिंजो अलॻि थिए थो नौमान तव्हां मौजूदु रहियो असां गॾु ऐं तव्हां ट्रांसमिशन में हमेशह हिसो थींदा आहियो मां पहिरीं चई चुकमि नौमान अची करे कीअं लॻो माशाअल्लाह तमामु सुठो लॻो ऐं फस्ट टाइम हिन सीज़न में ऐं रमज़ान मुबारक में माशाअल्लाह तमामु सुठो लॻो अवां सां मिली करे तमामु सुठो ऐं ट्रांसमिशन जो वरी हिसो बणिजणु ऐं ज़बरदस्त ईअं असांजो ऐं तव्हांजो साथ ईअं क़ाइमु रहे अलाह इंशाअल्लाह थैंक यू अच्छा लास्ट में तव्हांजा काफ़ी सारा दोस्त हूंदा उहे ॿुधी रहिया हूंदा तव्हांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदा छा मैसेज ॾींदव इन शॉर्ट छा मैसेज आहे बसि मैसेज इहो ई आहे त रमज़ान मुबारक साल में हिकु दफ़ो इहो महीनो ईंदो आहे ऐं हिन में अलाह साईं में क़ुर शरीफ़ में फरमायो जीअं अव्हां खां पहिरीं जेके क़ौमियूं हुयूं उन्हनि ते जीअं रोज़ा फ़र्ज़ु कया विया ईअं अव्हां ते कया विया आहिनि पर रोज़ा त फ़र्ज़ु इबादत आहे ऐं रोज़ा बि रखणु घुरिजनि उनखां गॾोगॾु क़ुर शरीफ़ ऐं निमाज़ बि पढ़णु घुरिजे क़ुर शरीफ़ जो विर्द बि करणु घुरिजे तमामु सुठो रमज़ान मुबारक में जेतिरो थी सघे ओतिरो पाण सवाबु हासिलु कजे हाँ बिल्कुलु ॾाढो ॾाढो सुठो मैसेज मौक़े जी मुनासिबत सां इलाही सुठो कारी मोहम्मद नौमान सियाल जो मैसेज नाज़रीन अव्हां ताईं पहुतो ऐं सभिनीनि महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो ऐं तव्हांजी मौजूदगीअ सां हीअ ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती नाज़रीन मूंखे वक़्त जूं घणियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि सो असां पुॼाणी जी तरफ़ वञूं पिया हिन पूरी ट्रांसमिशन सां भरपूर साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर सां आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे सभिनीनि आयल मुआज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो अब्दुल रहमान मां ज़रूरु क्लास में चवणु चाहींदसि त ईंदड़ असांजी जेके ट्रांसमिशन्स आहिनि उन्हनि में ज़रूरु तव्हांखे असां इनवाइट कंदासीं नौमान तव्हांखे बि इनवाइट कंदासीं असांजा ही जेके महिमान आहिनि दौलतपुर खां कही आया त घणे खां घणो वक़्तु हिननि खे ॾियण जी कोशिशि कयूं था वेंदे वेंदे आख़िर में असां अव्हां ताईं कुझु न कुझु तोहफ़े तौरु पहुचायूं था ऐं जी तव्हां ते आहे हाणे तव्हां छा ॿुधायो था आख़िर में असां हमेशह जीअं हिते लतीफ़ सरकार पुॼाणी कंदा आहियूं हिन वक़्तु बि लतीफ़ सरकार जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह आयनि बारो चो सजण मूंखे यादि पयो ऐं जी जल को यारो
सजण मूंखे याद पियो, सजण मूंखे याद पियो, ओ विसरी तान वयो, विसरी तान वयो, आयल बारो चो, सजण मूंखे याद पियो, है जी जल को यारो, है सजण मूंखे याद पियो, बरो चले, है बारी जैसे तबरो चले, अल्लाह अल्लाह होला पर करना दू करक धनी, अल्लाह जिते पानी न खयुम पा, जबल थो जलदायूं करे, अल्लाह तिख ॾेखारे ता, पर लगन लुखूं लतीफ़ जे, अल्लाह उते माज़ूरन मथा, हाणी उते ओॾोवा जिते हो तऊं जसमाए कली, बारी जैसे तबरो चले, बारी जैसे तबरो चले, ओ डूंगर में जी दियो, है डूंगर में जी दियो, आयल बारो चो, सजण मूंखे याद पियो, है जी जल को यारो, सजण मूंखे याद, है बथियूं यूं त बरो जसा, है अल्लाह त बरो जसा, ओ पीघे मंझ पियो, है पीघे मंझ पियो, आयल बारो चो, सजण मूंखे याद, अदियूं शाह लतीफ़ जे, होत लतीफ़ जे, हथा होत वयो, हथा होत वयो, आयल बारो चो, सजण मूंखे याद पियो, है जी जल को यारो, सजण मूंखे याद पियो। आरब जो वॾो